हेलो लेडीज एंड जेंटलमैन, आफ्ताब रहमो सलाम। मुझे थर जो हाल जे पुछंदे रोई पवंदे बरन दड़ बर जो हाल जे पुछंदे रोई पवंदे। अदा अॼु मुंहिंजो जेको मौज़ू आहे ॻाल्हाइण जो उहो आहे थर जे पाणी जो मसइलो। ऐं काफ़ी दोस्तनि ॿिनि टिनि ॾींहंनि खां मैसेजिस कया पे त यार आफ्ताब अॼुकल्ह ट्विटर ते ट्रेंड हले पियो थर नीड्स वाटर एंड थर नीड्स कैनाल। ऐं थर जे पाणी जो मसइलो वाक़ई सीवियर मसइलो आहे। ऐं ॿ टे ॾींहं थोरो मसरूफ़ हुयुसि, इन करे इन मौज़ू ते ॻाल्हाए कोन सघियुसि। पर ज़ाहिर ॻाल्हि आहे बुनियादी तौर ते मुंहिंजो पंहिंजो तालुक़ु थर पार्कर सां आहे। ऐं थर असांजो मसइलनि जो शिकार हमेशह खां रहियो आहे। ॾुखनि सूरनि में असांजा माण्हू रहिया आहिनि। पर थर जो जेको पाणी जो मसइलो आहे उन जा जेकॾहिं पाण पहिरां खणूं त हिन में जेको तेज़ी आई आहे या हिन में जेको सिवियरिटी आई आहे उहो गुज़िरियल 7-8 सालनि में वधीक आई आहे। ऐं तव्हांखे मिसाल ॾियां त थर जो जेको ओतिरियूं हिसो आहे जंहिंमें असांजा जेको मुंहिंजो कबीलो रहमू कबीलो जेको घणो करे रहे थो, ॿिया बि काफ़ी कबीला आहिनि, पर असांजा जेके वॾा ॻोठ आहिनि उन्हनि में कॾहिं बि छो जो असां वटि मींहं पवंदा आहिनि अगस्त सेप्टेंबर अक्टूबर में, कॾहिं बि सुकंदा कोन हुआ असांजा खूह। 12 महीननि ताईं असांजा खूहनि में पाणी हूंदो, असांजे तराइनि में पाणी हूंदो। तरायूं असांजूं तक़रीबन जनवरी फेबरवरी ताईं ख़ुश्क थींदियूं, उन खां पोइ खूह पिया हलंदा जेसीं ताईं नई बारिश न थिए। गुज़िरियल 7-8 सालनि खां इहे पाणी जेको आहे सो खूहनि में ख़ुश्क पियो थिए। उनजी बुनियादी वजह छा आहे? उनजी बुनियादी वजह आहे त हिकिड़ो त एनवायरमेंटल चेंजिस ऐं ॿियो मेगा प्रोजेक्ट जेको आहे थरकुल प्रोजेक्ट, उन में एनवायरमेंटल डिस्टर्बेंस थियण जे करे असांजा खूह सुकी विया आहिनि। इहा ॻाल्हि मूं चई 2008 में मैरान यूनिवर्सिटी में पढ़ंदे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट जे फाइनल ईयर में मूं हिकिड़ी थीसिस लिखी हुई थरकोल ते। उन में ॾिसो ऐं तव्हांखे सवली सिंधी में सम्झायां इहे ॻाल्हियूं त तव्हांखे सम्झ में अचनि, इंजीनियरिंग पर्सपेक्टिव सां न लेमैन लैंग्वेज में। उहो इहो त थर में जेको कोयलो निकितो आहे, कोयलो कढण जा बेसिकली 2 तरीक़ा हूंदा आहिनि। हिकिड़ो गैसिफिकेशन हूंदी आहे। गैसिफिकेशन जो मतिलबु इहो आहे त पाण मथां छॾे खां सुराख कयूं हेठि, जेसीं ताईं कोयलो मौजूदु आहे ओसी ताईं असां हेठि वञूं, ऐं जिते कोयलो मौजूदु आहे उते गैसिफिकेशन कयूं ऐं उनजे थ्रू असां जेको आहे पावर जनरेट कयूं। ॿियो तरीक़ो आहे ओपन पिट माइनिंग। ओपन पिट माइनिंग जो मक़सदु जेको हींअर थर में हले पई, ओपन पिट माइनिंग जो मतिलबु इहो आहे त हीउ जेतिरो बि इलाइक़ो आहे उहो सॼो वारी उन जी कढे, उहो 250, 300, 400 मीटर ते पूरी मुकमल वारी कढे, ऐं पोइ जेको कोयले जो पूरो हिकिड़ो तह आहे उन तह खे कढे ऐं वरी पोइ वारी उहो वापसि रखिजे। इनखे चइबो आहे ओपन पिट माइनिंग। सो हींअर थर में ओपन पिट माइनिंग थी पई। ऐं ओपन पिट माइनिंग जॾहिं बि थींदी आहे त उतां जो जेको पस गिरधाई में जेको पाणी जा नेचुरल रेज़रवॉइस जेको हूंदा आहिनि, जंहिंखे पाण सिंधी में चऊं कुदरती जेको पाणी जो निज़ाम हूंदो आहे अंडरग्राउंड वाटर जो, उन में हिकिड़ा पॉकेट्स हूंदा आहिनि, हिकिड़ा जंहिंखे असांजे ढाटकी ॿोली में चइबो आहे ॿुकड़। उहो बेसिकली पाणी खे कलेक्ट कंदा आहिनि। उहो डिस्टर्बेंस थी वेंदी आहे, उनजे करे असांजा खूह सुकी विया आहिनि। हींअर तव्हां बॉर्डर साइड ते असांजे जेतिरा बि ॻोठ आहिनि, जीअं मिसाल जैसे जो पार आहे, नीबलो आहे, पंहिंजो खारड़ियूं आहे, ऐं कबूले जो पार आहे, पपण आहे, ॿिया बि कई ॻोठ आहिनि, हीअं मुंहिंजे ज़हन में नाला कोन पिया अचनि। सो इहे सभु इन्हनि ॻोठनि जे खूह जेको आहिनि उहो सुकी विया आहिनि। उनमें जेके तव्हां पथर उछलाईंदो त हेठि वञी ठड़क सां लॻंदो। सो उनमें छंड पाणी जी कोन्हे। हाणे सुवालु इहो आहे त इन पाणी जो मसइलो कीअं हल कजे। छो जो असां थर जा माण्हू असां हमेशह सपोर्ट कई, जॾहिं बि कोयले जी ॻाल्हि थिए असां चयो आहे त ठीकु आहे कोयलो मर्कज़ कढे, पर ॻाल्हि इहा आहे त उनजो कुझु हिसो जंहिं बि इलाइक़े खां का शइ निकिरे थी त उनजो हिसो जेको उन इलाइक़े ते लॻाइबो आहे। इहो दुनिया जो दस्तूर आहे, किथे बि तव्हां वञो उनजी रॉयल्टी उनखे ॾिबी आहे। बदनसीबी असांजी इहो आहे असांजे पूरे हिन इलाइक़े जी, उहो इहो आहे त जॾहिं बि का शइ किथां खां निकिरंदी आहे त उन इलाइक़े खां कुझु कोन ॾिबो आहे। मिसाल तौरु जॾहिं सुई खां गैस निकिती बलूचिस्तान खां, त सॼी दुनिया में गैस पहुची वई, मतिलबु सॼे मुल्क में, पर सुई खे कोन मिली। ईअं ई थर में कोयलो थर खां निकिरे पियो, सोन थर खां निकिरे पियो, पर थर जा माण्हू उन पिया मरनि। थर जे माण्हुनि खे लाइट कोन मिली, थर जे माण्हुनि खे पैसो कोन मिलियो, थर जे माण्हुनि खे का शइ कोन मिली। सो इहो बदनसीबी आहे। पर उन में बि काफ़ी हाणे ॻाल्हियूं डिटेल्स में थींदियूं, ऐं सिर्फ़ु पाणी जे मसइले ते मख़सूसु ॻाल्हायां थो। सो उन में इहो आहे त हींअर जेको बुनियादी तौर ते मसइलो हल थींदो असांजो, उहो सिर्फ़ु पाणी जे कैनाल सां हल थींदो। छो जो आर ओ प्लांट्स जो तजुर्बो असां करे चुका आहियूं। 70-80 आर ओ प्लांट्स लॻा। हाणे आर ओ प्लांट्स अहिड़ी शइ आहे जेको
हिकिड़ो त कॉम्प्लिकेटेड शइ आहे, उनखे हलाइणु, उनखे मेंटेन करणु बि तमामु ॾुखियो आहे। ऐं थर हिकिड़ो ॾोराहो इलाइक़ो आहे जिते वञणु ॾुखियो, जिते एक्सेस ॾुखी, जिते कमु करणु ॾुखियो। आम माण्हू जेको हितां जा पंहिंजो पाकिस्तान जे ॿियनि इलाइक़नि जा माण्हू हुते वञी कमु कनि त उहो बि उन्हनि जे लाइ ॾुखियो, उन जे लाइ प्रॉपर इंफ्रास्ट्रक्चर जी ज़रूरत आहे। कैनाल सां मसइलो हल इहो थींदो त उहो सॼो कैनाल उहो मथे खां शुरू कजे, फर्श मोरी खां जेकॾहिं कटिजे, किथां बि कटिजे, उहो एग्रीकल्चर सां इरिगेशन सां रिलेटेड माण्हू ॿुधाए सघनि था। सो उहो बुनियादी तौर ते सिधो थर वञे ऐं थर जे माण्हुनि में थर में उहो डिस्ट्रीब्यूट थिए त जीअं थर जे पाणी जो मसइलो हल थी सघे। हाणे उन में वरी काफ़ी मसइला मसाइल दरपेश ईंदा, जीअं मिसाल जेकॾहिं विच में अचे थो त पोइ सिंधी ॿियनि ज़िलनि जा माण्हुनि में वरी पाणी, जीअं पाण वटि रवाजु आहे पाणी चोरी थींदो, वरी पोइ उन मां वाटर निकिरंदा, उहो न थिए। उन में इहो हुकूमत गारंटी ॾिए त भई हीउ थर खे जेको पाण कैनाल ॾियूं पिया, इहो थर जी ॻोठनि ताईं पहुचे, थर जे माण्हुनि खे पीअण जो पाणी मिले। मूंखे कल्ह टियों ॾींहुं कुझु नौजवाननि इहो बि चयो त यार आफ्ताब असां ॾाढा परेशान आहियूं, हिकिड़ो त असां थर जा घटि पढ़ियल लिखियल आहियूं ऐं असांखे एतिरी ख़बर कोन्हे। सो मूं उन्हनि खे चयो दादा परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे, असांजा अबा ॾाढा वरी कहिड़ा PhD होल्डर हुया, सो इन जे करे साबित क़दम रहो। ऐं जंहिं हिसाब सां तव्हां ट्विटर ते जेको ट्रेंड शुरू कयो आहे थर नीड्स वाटर ऐं थर नीड्स कैनाल, सो इन में सलाम आहे तव्हांखे। ऐं हिमत कयो। ऐं जीअं उहो शेख अयाज़ चयो आहे त जे हाउ न हारे कोयारल त हीअ ॾींहं बि घारे वेंदासीं, जे हाउ न हारे कोयारल हे ॾींहं बि घारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आहे उथ ॾूंगर ॾारे वेंदासीं। सो दादा हिमत कयो ऐं हिन ट्रेंड खे जारी सारी रखो। ऐं हीअ असांजी कामयाबी आहे कंहिं हद ताईं, असांजो अञा टारगेट अॻिते आहे, पर हीअ असांजी कामयाबी आहे त नेशनल लेवल ते अख़बारूं असांखे हाणे ॾियनि पियूं, तवजो ॾियनि पियूं ऐं असांजी न्यूज़ बि आई आहे। सो इहो तव्हां दोस्तनि जी महिरबानी आहे जो तव्हां ट्रेंड हलायो, ट्विटर ते, फेसबुक ते, सोशल मीडिया ते हलायो ऐं इनखे जारी रखिजो। ईअं कोन्हे त सिर्फ़ु असांखे जेकॾहिं उन्हनि रिकग्नाइज़ कयो आहे ऐं अख़बारनि में अची विया 2 नाला त बसि उहो मसइलो हल थी वियो। मसइलो असांजो तॾहिं हल थींदो जॾहिं बाक़ाइदा हुकूमत सीरियसली थर कैनाल जी फिज़िबिलिटी ते सोचे ऐं प्रॉपरली कमु थिए ऐं असांजे थर खे पाणी मिली वञे। त दादा इन सां गॾु पंहिंजे होस्ट ऐं दोस्त आफ्ताब रहमो खे इजाज़त ॾींदा। जिते रहो, ख़ुशि रहो, आबाद रहो, सन सलामत, साथ सलामत। ऐं हीअ हिकिड़ी पहिरीं वीडियो आहे, इन खां अॻिते बि आउं वीडियो ठाहींदो रहंदुसि ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी त आउं थर में वञी वीडियोज़ रिकॉर्ड कयां ऐं नेक्स्ट वीडियो मुंहिंजी उर्दू में हूंदी। थैंक यू।